कड़ियो गंवर में रात देर सां तेज़ रफ़्तार ट्रक जो रिक्शा के ज़ोरदार टक्कर, एक ॼणो फोत, 2 ज़ख़्मी, हैदराबाद मुंतकिल। कड़ियो गंवर में रात देर सां अल ज़ोहेब होटल वेझो तेज़ रफ़्तार ट्रक ऐं रिक्शा में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में रिक्शा में सुवार कड़ियो गंवर जा रहवासी 40 वरियं जो वेलियो पुटु गंगियो कोकड़ी मौक़े ते फोत थी वियो, जॾहिं त रमेश पुटु रूपलो, कांयो पुटु शिवो कोकड़ी सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते कड़ियो गंवर पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए बुनियादी सिहत मर्कज़ कड़ियो गंवर पहुचायो, जिते ज़ख़्मियुनि खे शुरूआती तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जॾहिं त ट्रक ड्राइवर हादसे वारे हंधि तां फ़रार थी वियो। पुलिस ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो। फोती जो मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। वाक़िए जो हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल थी न सघियो आहे। कांजी कुमार, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कड़ियो गंवर।